तौर ते हींअर ताईं कमु न थियो आहे। हिकिड़ो कमु थियो जॾहिं अदी असांजी भेण साईं जी घरवारी अदी मैडम शरफुल सालिगारी उन उहो रोड ॿार जेको इस्पताल वारो हितां खां वठी ॾिनो उहो आहे। ऐं ॿी जवानमाला खां घिटी जेको बोर्ड अॼु ॾींहं ताईं लॻो पियो आहे, मिटिजी वियो आहे पर लॻो पियो आहे, उहा घिटी उतां खां वठी गोरणमाला ताईं इन वार्ड में इहो कमु थियल आहे। ऐं हिकिड़ी गली असांखे जॾहिं सीनियर मिनिस्टर हुयो पीर मदन साहिबु मुंहिंजी इलेक्शन दौरान ड्रेन ऐं सीसी ब्लॉक इहो कमु सिर्फ़ु चांडियामाला में थियो आहे, बाक़ी अॼु ताईं को कमु न थियो आहे। उन में पाणी जी ज़रूरत आहे, पेवर ब्लॉक जी ज़रूरत आहे ऐं ड्रेन जी ज़रूरत आहे। मां हिकिड़ो अर्ज़ु कंदुसि त ख़ाल साहिबु उन महिल असांजी काउंसिल बि कोन हुई, ख़ाल साहिबु एडमिनिस्ट्रेटर हुयो, चेयरमैन साहिब खे बि रिक्वेस्ट कईसीं, ॿियनि दोस्तनि खे रिक्वेस्ट कईसीं, असां चांडियामाला खां हिकिड़ो नालो खयोसीं, उन में असांखे फुल सपोर्ट मिली हिन जे तरफ़ां, तेल मिलियो, मशीन मिली, जेको असां नालो खणी आयासीं, पोइ या चांडियामाला खे बचायोसीं। पोइ हिते हिकिड़ो असां क्रास ठाहियोसीं, जेको अधु क्रास ठाहे सघियासीं, अधु क्रास उहो न ठहियो, जेको वरी पोइ मजबूरन असांखे पूरो कयो जो सॼी कार वहिंवार हितां जो ट्रांसपोर्ट हितां न हुयो, उहो मजबूर थी जेको असां बंदि कयोसीं। इहो मां अर्ज़ु कंदुसि चेयरमैन साहिब खे त महिरबानी करे हिन बजट में इन क्रास जा जेके सूर्य पैसा रखिया वञनि त इहो असां हिते उन में सईद साहिब जो वार्ड अची थो वञे, वार्ड नंबर 7 ऐं वार्ड नंबर 8 सईद साहिब जो ॿिन्ही जो जेको वर्करो ऐं मेन नालो हुतां आहे, इहो क्रास ज़रूरी आहे। महिरबानी करे इहो हिकिड़ो क्रास रखियो वञे। ऐं ॿियनि दोस्तनि असांजी जीअं तनज़ीम आहे उन्हनि हिकिड़ी एप्लीकेशन ॾी चेयरमैन साहिब खे त महिरबानी करे असांखे ऑफिस जी मुद में असांजी टाउन कमेटी में त एतिरी बजट कोन्हे, छो जो असांजो हर हुन ते फोकस आहे त सैलरी केतिरी आहे, सोशल वेलफेयर फंड केतिरो थो वञे ऐं ॿियो केतिरो थो वञे, बाक़ी छा थो बचे। माण्हुनि जूं ॻाल्हियूं अलाए छा आहिनि, माण्हुनि खे 1.25 करोड़ लाइ छा थो नज़र अचे, पर 1.25 करोड़ कुझु बि कोन्हे वार्ड 8 जे लाइ, जंहिंमां 62 लख रुपया सिर्फ़ु सैलरी आहे, बाक़ी छा बचा। टैक्स असां घणो था भरियूं, हा साईं, हा करोड़ 70 लख, ठीकु आहे साईं। उन खां अलावा असां जेको पंहिंजो जेको टैक्स पेड था कयूं ऐं जेका असांजी इंस्पेक्शन थी थिए, बाक़ी मिड़ई बसि इज़त सां वेठा उहा शइ हलायूं था।